जी असांजी शिदत वधी ऐं सॼी सिंध जे उन्हनि मुलाज़िमनि जो शुक्रियो बि अदा थो कयां हिन जॻह तां त सभिनि मुलाज़िमनि तमामु हिकिड़ी बहितरीनु मोट ॾिनी आहे ऐं हर हिकु जेको आहे सो इन्हीअ ते जेको आहे सो आवाज़ु उथारियो आहे पर न इहो अञा घटि आहे। ही सरकार जूं रोज़ानो नयूं नयूं पॉलिसियूं जेकी दोस्त जंहिं जंहिं डिपार्टमेंट सां मुंसलिक आहिनि तव्हां नोट करे ॾिसो हिननि 5-8 सालनि जे अंदरि केतिरियूं पॉलिसियूं चेंज थियूं आहिनि। यकीनन हिकिड़ो मुल्क जो जेको आहिनि उहो बहितरी लाइ आहे पर जेको उनखे यूटिलाइज़ करण वारा जेके इस्तेमालु करण वारा ज़रूरी न आहे त उन तरीक़े सां उनखे इस्तेमालु कनि। पॉलिसियूं यकीनन के सुठियूं हूंदियूं पर उनजो तरीक़ेकार उनखे यूटिलाइज़ करण जो जेको मक़सदु आहे उहो मुलाज़िम जे लाइ या आम पब्लिक जे हवाले सां को बि हिन महिल ताईं बेनिफिट ॾेई कोन थो सघे। बहरहाल आउं उन्हनि जे वज़ाहतनि ते नथो वञा पियो पर चवण जो मक़सदु इहो आहे त इन खां पोइ आईंदह अॻे अञा ॿी पॉलिसी अचणी आहे जेका यकीनन साईं राशिद शाह जहिड़नि खे साईं मक़बूल साहब वारनि खे या पंहिंजो शर साहब वारनि खे इहा हूंदो त हाणे खां पोइ तव्हां असांजी LPR ख़तमु कंदा छो त ही मुल्क ते बाबा 12 वर्ल्ड बैंक चए थी त तव्हां जेको आहे ख़र्चा ख़तमु कयो घटि कयो। बाबा वर्ल्ड बैंक चयो आहे त तव्हां शाही ख़र्चा ख़तमु कयो। वर्ल्ड बैंक ईअं कोन चयो आहे। जंहिं ॾींहं ते कराची में असांजो वर्कर कन्वेंशन हो उन ॾींहं ते वर्ल्ड बैंक जे तरफ़ां मेरिट होटल में तंज़ीम जे एसोसिएशन जे प्रेसिडेंट खे कॉल हुयो जंहिंमें मूंखे बि कॉल हुयो उन मीटिंग में वञिणो हुयो इन ई मैटरनि ते फाइनेंशियल मैटरनि ते असांखे डिस्कस थियणो हुयो त उते जॾहिं उन्हनि जे दोस्तनि असांजी डिस्कस थी त हुन चयो तव्हां असां मीटिंग करायो तव्हां त असांजे जेको राइट से जेको आहे सो तलवार घुमाइण आया आहियो वरी तव्हां असां मीटिंग करण आया आहियो। जॾहिं हुननि उहो अहवालु ॿुधो हुननि चयो त असां कतन सरकार खे न चयो आहे त हिननि मुलाज़िमनि जी जेको पेंशन सां हथ चुरान कई वञे या मुलाज़िमनि खे जेको आहे सो पंहिंजो इहो कयो वञे। असां त चयो आहे त तव्हां असांखे प्रोपोज़ल्स ॾियो त कीअं अर्निंग थी सघे जो उन्हनि मज़ा असां मुलाज़िमनि खे पेंशन ग्रुप इंश्योरेंस वग़ैरह जेके असां सवलाई सां ॾेई सघूं। असां त हीअ शइ चई आहे। हिकिड़ो माण्हू इस्लामाबाद खां ऑनलाइन वेठो हुयो जेको उहो बि ॿुधे पियो त चवण जो मक़सदु आहे त सिंध सरकार पंहिंजा शाही ख़र्च घटि करण जे लाइ तयारु न आहे पर मुलाज़िमनि जे वात ते जेको गिराव आहे उहो रोज़ रोज़ जेको आहे खसण लाइ तयारु आहे। त जेकॾहिं असां मुलाज़िम अॼु बि इतिहाद न कयोसीं यकमुश्त गॾु न बीठासीं हीअ मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां थो हीअ असां जेके अलायंस जा तव्हां सभिनि जे भेनरुनि जे भाइरनि जे तरस सां असां अलायंस में अची जेको अॻुवान बणिया आहियूं त छा तव्हां सम्झो था असांखे थ्रेड न आहिनि छा? सुबुह शाम असांखे थ्रेड मिलंदा आहिनि। सुबुह शाम असांखे मैसेज ईंदा आहिनि डायरेक्ट में तव्हां यार छा कयो आहे तव्हां GP फंड फलाणे मद में ग़लति कयो उहो तव्हांखो डबल रिकवर थींदो तव्हां फलाणो तव्हांजो जेको दोस्त आहे उहो हिन जी अपॉइंटमेंट जेको अहिड़े तरीक़े सां आहे सुठो अथव बहितर आहे तव्हां हरू भरू जेको आहे पाण खे जेको आहे इहा शइ न कयो। असांजो जवाबु आहे त तव्हांखे तव्हांजी ताक़त मुबारक असांखे हिन मुलाज़िम इतिहाद जी जेका ताक़त उहा आहे त ही उहा जंग लड़ी रहिया आहिनि सिंध जा मुलाज़िम जो हू पंहिंजी GIP जी जंग लड़ी रहिया आहिनि। ही मां कंहिं ते थोरो नथो कयां ऐं साईं राशिद शाह ते थोरो कोन थो कयां मां पंहिंजी GIP जंग लड़ां थो। साईं पंहिंजी GIP जी जंग लड़े थो त सुभाणे जेकॾहिं रिटायरमेंट वठंदो त हिन जे बचनि खे को सहारो मिले हुनखे जेको पेंशन मिले। ज़ुल्म असां सां हीअ आहे त ग्रुप इंश्योरेंस त 60 साल पूरो थिए पैसो असांजो असांखे ॾियो न शर्त इहो आहे त तव्हां 65 साल ताईं जेकॾहिं मरी वियो त तव्हांजे पोयनि खे ॾींदासीं। माना असांखां जीअण जो हक़ बि खसियो वञे थो पियो त 65 साल ते तव्हां मरी वञो पोइ तव्हांजे पोयनि खे ॾियूं। बाबा ही त तव्हां असां सां उहा दुश्मनी था कयो त जेकॾहिं का न फरमान असांजी औलाद हुजे त उहा असांखे अञा 2 साल अॻे मारे विझे। ही अहिड़े क़िस्म जी पॉलिसियूं अहिड़े क़िस्म जी जेको आहे ज़्यादतियूं त असांखे मुतहद थियणो आहे। ही स्ट्रगल जेका आहे या इहे सुभाणे खां वठी जेका इहा असांजी स्ट्राइक आहे हुनजो मक़सदु इहो न आहे त असां ताला बंदि करे असां वेही रहूं। इहो त आम बि थी सघे थो। असां उन्हनि खे कैश कीअं करायूं असां उहो सरकार ताईं मैसेज कीअं पहुचायूं त तव्हां ऐं असांखे त इहे बैनर हणणा पवंदा पेना फ्लैक्स हणणा पवंदा उन में ही नारा बि लिखणा पवंदा उन में पंहिंजा मक़सद बि लिखणा पवंदा। उन खां पोइ सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते प्रिंट मीडिया ते
प्रेस जे दोस्तनि खे जंहिंजो जेको वास्तेदार आहे उन दोस्तनि खे घुराए उन जा वीडियो क्लिप उन जा फोटो उन जा लाइव मंज़र ॾेखारियो ताकि सिंध गवर्नमेंट खे पाकिस्तान गवर्नमेंट खे ऐं दुनिया खे ख़बर पए त सिंध जे मुलाज़िमनि सां सिंध गवर्नमेंट खे वॾी सो यकीनन कमियूं कोताहियूं ऐं उन्हनि ते कतल न वेंदुसि। असांजो हिकिड़ो फ़ैसिलो थियो हुयो त बाबा हूअं हिकिड़ो प्रोग्राम ठहंदो आहे त अलायंस ठहे उनजो चेयरमैन थिए वाइस चेयरमैन थिए सेक्रेटरी थिए ॿियो शइ थिए। पोइ मुंहिंजी तजवीज़ हिकिड़ी हाजी साहब खे, हालांकि हाजी साहब बि चेयरमैन जो उहिदो अनाउंस कोन करायो हुयो। मुंहिंजी तजवीज़ हुई त को बि उहिदो न हुजे, हिकिड़ी अलायंस जी सेंट्रल लेवल ते तंज़ीम हुजे, हिकिड़ी कमेटी जुड़ियल हुजे जेका कमेटी स्ट्रगल हलाए, जेका मोटिवेट करे सिंध जे मुलाज़िमनि खे ऐं हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु करे। सुभाणे असां उहिदनि जे चकर में अची वेंदासीं, को चवंदो मूंखे सेक्रेटरी ॾियो, मूंखे वाइस चेयरमैन ॾियो, मूंखे XYZ जेको बि उहिदो ॾियो। ऐं उन ते इहो इतफ़ाक़ थियो त बाबा हीअ कमेटी आहे। उन खां पोइ मूं चयो त हिकिड़े माण्हू जो नालो रखो, ऑर्गेनाइज़र रखो, चीफ ऑर्गेनाइज़र रखो, चेयरमैन रखो, छो त कॾहिं बि जेकॾहिं सरकार ॻाल्हाए सोशल मीडिया ते या जेको इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया अचे त घटि में घटि हिकिड़ो असांजो माण्हू नॉमिनेट हुजे जेको उन सां जेको मुखातिब न पाए डेज़िग्नेशन कंदो। उन्हीअ जो असां नालो रखियोसीं सिंध एम्प्लॉय अलायंस जो चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकरी साहब। हिन करे जेको असां पंहिंजो रखियो आहे, असांजो को किथे बि उहिदो न आहे। हेठी सतह ते बि असां इन करे चयोसीं त जहिड़े तरीक़े सां गस्टा जे प्रेसिडेंट खे असीं पंहिंजो जेको आहे सो अॻुवानी ॾिनी आहे, त अहिड़े तरीक़े सां उन ई तरीक़े सां हेठिले सतह ते बि असांजा गस्टा जा दोस्त सभिनि खे जेको आहे मोटिवेट कनि। ऐं उन में ऐं सम्झां थो हर डिस्ट्रिक्ट में, पर जीअं साईं जन चयो त पूरी सिंध जे अंदरि जेकॾहिं असांजी मीटिंगुनि में पड़ाड़ो हलियो आहे त उहो शिकारपुर ज़िले जो हलियो। शिकारपुर ज़िले जेका 25 तारीख़ ते रैली कढी या जंहिं पंहिंजो मुज़ाहिरो जंहिं पंहिंजो मक़सदु ऐं इतिहाद ॿधीअ जो कयो ऐं जंहिं तरीक़े सां साईं सभिनि खे कन्विंस कयो त आउं सम्झां थो हींअर बि जॾहिं मीटिंग थी थिए त उते इहो थो ॾिनो आहे त ईअं प्रोग्राम कयो जीअं शिकारपुर ज़िले में जेको